नाज़िर मीरपुर माथेलो में लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ लाइ ठाहियल अम्ब्रेला स्कीम रोलड़ी जो शिकार आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जे हवाले सां फिशरीज़ जे हवाले सां जेको आहे ठाही वञे पई, गवर्नमेंट जा करोड़ रुपया ॿुॾी चुका आहिनि जा ऐं 12 साल गुज़री विया आहिनि। इन बिल्डिंग खे जेका बिल्डिंग ठही रास न थी सघी आहे ऐं 3 भेराउनि जी बजट जेका खाई चुका आहिनि जा। अचो त ॻोठाणनि खां वीचार वठूं त हिननि जो छा चवणु आहे। गुज़रियल 15 सालनि खां वठी हिकु भेरो न, 2 भेरा न, 3 भेरा आहे जेका आहे बिल्डिंग जुड़ी आहे। हिन जा ठेकेदार आहिनि बिल्डिंग डिपार्टमेंट वारनि जो ठेको आहे। ये आहे असल में फिशरीज़ डिपार्टमेंट सां मुंसलिक आहे। हे घोटकी ज़िले में पोल्ट्री फार्म जे हवाले सां हिकु इहो वाहिदी पॉइंट हुयो जेको इन्हनि 15 साल पहिरियों जुड़ियो। वरी उन खां पोइ बिल्डिंग तबाह थी वई, को बि अमलो हिते कोन पहुतो। वरी उन खां पोइ ॿीहरी बिल्डिंग जुड़ी, वरी तबाह थी वई। वरी हाणे 3 दफ़े बिल्डिंग ही 5 साल पहिरियों जुड़ी आहे। 5 सालनि जे अंदरि को बि अमलो न पहुतो आहे, जंहिं सबबि ही बिल्डिंग जेको आहे मुकम्मल तौर ते हिन जा बुनियाद जेको आहे ख़तमु थी चुका आहिनि। अगरि हिन में अमलो फौरी तौर ते न पहुतो आहे, हिन जी मरम्मत न कराई वई बिल्डिंग जी ऐं अमले खे हिते मुक़ररु न कयो वियो त ही 6 महीननि या साल जे अंदरि ही बिल्डिंग तबाह थी वेंदी। लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जी नाइली जे करे ही जेकी बिल्डिंग आहे 14-15 सालनि खां जेको आहे मुकमल न थी सघी आहे। हिते करोड़े रुपया ख़र्च थियल आहे। हिते अमलो मौजूदु आहे। बिल्डिंग जो हाल तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त जेको आहे न दरियूं आहिनि न दरवाज़ा आहिनि। मुकमिल तौर ते बिल्डिंग जेको आहे तबाह आहे। हिन जा के चकर ठीका थिया आहिनि, टेंडर थिया आहिनि। लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जो जेको हिते सूबाई सदर आहे उहो बि हिन ज़िले घोटकी जो आहे जेको आहे उहो बि एक्शन नथो खणे। असां नएब एंटी करप्शन ऐं हुकूमत जे आला इदारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर नोटिस वठनि। तव्हां हिते ॾिठो बिल्डिंग जा ही हाल आहिनि जेका फिशरीज़ डिपार्टमेंट मां तयारु कई वई आहे। हिन में जेको आहे गुज़रियल 15 सालनि खां वठी ही त पहिरियों त मुकमिल न थी आहे ऐं ना ई वरी हिन में जेके बजट अचे थी जी करोड़नि रुपया उहा अलाए किथे ख़र्च कई वञे थी। त असां वरी बि मुतालबो कंदासीं नेब खां त इन मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे ठेकेदारनि खे सज़ा ॾिनी वञे। हे बजट हड़प करे विया नी, टीजो चौथों चक्कर आहे, 15 साल थी विया नी। हिन खे क़ौमी अमन कमेटी मुतालबो करे थी त हिननि खे सज़ा ॾिनी वञे। नेब खे असां ही अपील कयूं। चवंदा त पोल्ट्री फार्म आहे पर जा दर दरवाज़े करे हूंदा पिया आहिनि। वरी 2 महीने उहो साॻा ज़ाहिर न हूंदा। पोल्ट्री फार्म जे नाले ते हिकिड़ी करप्शन कई थी वञे भई इन जे को बि इन जो कमु अहिड़ो न थियो आहे ख़ासि जेको मुकमिल थी चुके। केतिरी दफ़ा हिन खां पुछा गुछा कई वई आहे त बाबा हीअ बिल्डिंग छाजी आहे, कहिड़े डिपार्टमेंट जी आहे ऐं कहिड़े खातो हिन जो खे संभाले थो जो बिल्डिंग ठहे थी वरी ढही वञे थी। 2012 में जॾहिं हिते बरसाति जो पाणी आयो तॾहिं हिते माण्हू माल वठी करे हिते जी वेठा अची ऐं उन खां पोइ जेको आहे बिल्डिंग तबाह बर्बाद थी वई। बिल्डिंग खे 4 साल थी विया जेके अंदरि कंस्ट्रक्शन आहे उहा हले पई ऐं गवर्नमेंट जी जेकी आहे बिल्डिंग डिपार्टमेंट हुनखे ठाहे पई। केतिरे जो ठीकु आहे, लागत केतिरी आहे? लागत हाणे हिन वक़्तु असां जेको तव्हां ॿुधायो था त हिन जेके एक्चुअल पोज़ीशन हूंदी आहे उहा इंजीनियर वारा हूंदा ऐं उन बिल्डिंग डिपार्टमेंट वारा एक्चुअल त हीअ असांजी अम्ब्रेला स्कीम आहे ऐं हीअ स्कीम जेकी आहे 5 ज़िलनि में आहे। उहा मुख़्तलिफ़ ज़िलनि जी अलॻि अलॻि पंहिंजी एलोकेशन हूंदी आहे। कैमरामैन नईमुल्ला कुलाची सां गॾु मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी।